नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ खाणी राजड़ में सूफ़ी शाइर हज़रत मंठार फ़कीर राजड़ जी 83 वरसी जे मौक़े ते 2 ॾींहनि वारो मेलो शुरू थी वियो आहे। मेले जो इफ़्तिताह दरगाह हज़रत मंठार फ़कीर राजड़ जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद बख़्श राजड़ ज़ामिन मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कयो। इफ़्तिताह वक़्तु दरगाह जे सूफ़ी फ़नकार सुंग में ॻाए चादर चाढ़ण वारी रस्म में शिरकत कई। जॾहिं त इफ़्तिताह जे मौक़े ते वॾो मच बि ॿारियो वियो। मच जे चौधारी फ़कीरनि ऐं सरवरी नूर जे मुरीदनि ॾोर में बेत चई। जॾहिं त मेले जे पहिरें ॾींहं जे मौक़े ते सूफ़ी फ़नकार प्रेम सागर नज़ीर खिपराई नंढो भागचंद बचायो मरी समद फ़कीर असद केरड़ी बादल फ़कीर नारायण भील अमोलख भील ऐं ॿियनि सूफ़ी राग में ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त सूफ़ी रागी जे महफ़िल में शिरकत कंदड़ ते मेले जे आदाबनि मुताबिक़ ख़ुशबू निछावर कई वई। ॿिए पासे दरगाह जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद बख़्श ज़ामिन राजड़ ॿुधायो त सूफ़ी अमन जी ज़मानत आहे। फ़कीर मंठार राजड़ पंहिंजी शाइरी में अमन जो सबक़ ॾिनो आहे।